अदा ये लभाण जे करे फसल मज़ो न कयो आहे। 2600 रुपया बोरी थी वई आहे। अदा रब ने राणे वारनि जो वक़्तु हाणे पूरो थी चुको आहे। इन्हनि जूं टिकायूं उरूज ते पुॼी चुकियूं आहिनि। छा कयो आहे वरी निभागन? इहो पुछ त छा न कयो अथनि। हिन वक़्तु मां कमदार जे पुट अब्बास खे घिटी मां वेंदे ॾिठो। पूरे ॻोठ जूं नज़रूं अब्बास मथां हुयूं। रैस रबन ऐं राणे खे तमामु घणी छूट ॾिनी हुई। इहो उन्ही जो नतीजो आहे। अदा पाग ॿुधो थी न, गोह खे कुटी खणे ॻोल्हे शिकारनि जा घर। रबन वारनि कमदार जे पुट में हथ विधा आहिनि। अदा रेस त ज़मीन खसींदनि, पर मुंहिंजे ख़्याल में ॻोठ में बि रहण कोन ॾींदनी। हा थियण त ईअं ई घुर्जे लुकमान। जेकॾहिं रैस वॾे अञा ई धार ॾिनी न त इन्ही मुंशी वारे छोरे जे बिजाए हाणे अची असांजे गिरेबाननि में हथ विझंदा। इहो त सही आहे, पर अब्बास सां छो विड़िया आहिनि? का त उन छोरे जी बि ग़लती हूंदी न। ग़लती हुजे या न हुजे, इहे हिन बागा थोरी घणी ॻाल्हि ते विड़ी पवनि था, मुड़नी कोन था। जेकॾहिं हिननि जे अॻियां कोई गुज़रे न ऐं खंघे, उहे ईअं था सम्झनि त हीउ असांखे थो खिंकारे, उन सां बि विड़ी था पवनि। अदा हाणे सम्झो त रेस उन जूं सभु चरियायूं ख़तम करे छॾींदो। इहो लकुड़ जीअं सिधा हूंदा ई। बाबा अदा शहर विया मुंहिंजी मोबाइल वठण, पोइ मां अरे मुंहिंजे पुट जो हाथ केरु कयो आहे? बाबा छा इलाज अदा तोसां ई हालत कीअं कई आहे? अरे अब्बास खुदन कमदार जे पुट सां ही हालत नाला ॿुधाए मूंखे कंहिं या तोसां हालत कई आहे? भले टिकटॉक तक आएंगे। ये वक्त घर में पैर पाए न तो ये निभाग छुड़ू आ। भलाई कॾहिं इन घर में असांखे सुकून मिलंदो। तू तो कुछ वक्त घर खां ॿाहिरि गुज़ारे ईंदो आहीं। मां त सॼो ॾींहुं हिन घर में ई हूंदी आहियां। मूंखां पुछियो अथई त मां कहिड़े अज़ाब में पई गुज़ारियां? तो मथां त कुदरत वारे अज़ाब नाज़िल कयो आहे। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? मां चवां तो इहा ज़बान बंदि कर ज़बान। त ॼाई न मुंहं वारा खला। ॿियो तूं करे बि छा थो सघीं? हा ज़ाल जे चवण ते भेण खे कुटण खां सवाइ ॿियो को कमु अथी तो वठ? छोरी तू त मुंहिंजे चवण में ई नाही। तोखे पादर पंहिंजे अफ़ालनि ते लॻनि पिया। पादर बि खाई पई ऐं मुणी बि न थी। बाबा चवंदो आ मुंहिंजी धीउ खे बेगुनाह त मारियो, पर घर में हुजे ॾिसे त ख़बर पए न त असांजे मथां केतिरो आज़ार आ। तू छॾ हिन खे, तू वेह त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। छॾ मानीअ खे, बुख ई ख़तम थी वई। अच्छा ॿी ॻाल्हि ॿुध। कहिड़ी ॻाल्हि? राणे ऐं रबन कमदार जे पुट अब्बास खे ॾाढो कुटियो आ। कपड़ा फाड़े छॾिया अथऊंसि, असुल मिटी विधी अथऊंसि। इहे निभागा वञी कमदार जे छोरे सां छो विड़िया? उन्हनि जी त का ख़बर ई कोन थी पई। थोरी घणी ॻाल्हि ते सभु सां हटकिया पिया आहिनि। मां त चवां थी हिन छोरी जी शादी राणे या रबन सां कराए छॾिजे। हिन खे सिधो उहो ई करे सघंदा। रबन ऐं राणो केतिरा बि ॾिंगा छो न हुजनि, पर पंहिंजी भेण पठाणी मथां साह ॾींदा आहिनि। अधे जीअं न आहिनि जो रोज़ बि भेण खे कुटण। रबन ऐं राणे वटि माउ पीउ जे लाइ इज़त आहे। कीअं पंहिंजे माउ पीउ खे विहारे खाराइण था। ऐं हिकिड़ो मुंहिंजो भाउ मुंहिंजे माउ पीउ जो रत चूसे वियो आहे। हुननि जी भेण फज़ीलत में आ। तो वांगुरु वाइड़ी न आहे जो हर वक़्तु मोबाइल ते गाना थी चवंदी वते। पठाणी बि मोबाइल वठे थी, उनजा भाउ उनखे पाण मोबाइल वठी था ॾियनि। हिकु मुंहिंजो भाउ आहे जे मूंखे मोबाइल वठी त कान ॾिनी, पर जेका मूं वती आहे रुपयो करे, उहो बि भञण जे चक्कर में आहे। छोरी केॾा पई कूड़ हणी। भला रबन ई राणो पठाणी खे मोबाइल वठी ॾींदा? हुनजा हॾ न भञी छॾींदा? कूड़ या सच इहो तोखे ॿिनि ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। बस अॼु उन्हनि ॿिन्ही ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। अॼु उन्हनि खे बख़्श कोन कंदुसि। कालो जी सरकार। वञ, हींअर जो हींअर वञ।
इहे निभागा जिथे बि हुजनि उन्हनि खे गेले हिते वठी अच। अॼु को बि बहानो उन्हनि खे हलाइण न ॾिजां कंहिं बि हालत में। मां उन्हनि खे हिते ॾिसण थो चाहियां। हाज़ुर बाबा साईं, ॿिन्हिनि खे असुल गेले वठी थो अचां हींअर ई हींअर। वञ हाणे वञ। ॿुध न, आख़िर राणो ऐं रबन तुंहिंजे पुट सां विड़िया छो? बाबा साईं, अब्बास त हाणे ॻाल्हाइण जहिड़ो ई कोन्हे। इन रब ने राणे हुन सां अहिड़ो हशर कयो आहे जो साणो लॻो पियो आहे। जीअं ई घर पहुतो आहे त चुप लॻी वई अथसि, लफ़्ज़ बि कोन थो ॻाल्हाए। हाणे कीअं ख़बर पए त जहिड़ो कहिड़ी ॻाल्हि तां थियो। बाक़ी सरकार, इन राणे रबन जी त तबियत ई तव्हांखे ख़बर आहे, हर ईंदे वेंदे सां अटकी पवंदा आहिनि। को सबबु हुजे या न हुजे, हुननि खे खपे बहानो, हर हिक सां जहिड़ो कंदा आहिनि। इहो जहिड़ो अॼु रबन ऐं राणे खे ॾाढो महांगो पवंदो। अॼु मां उन्हनि सां अहिड़ो हशर कंदुसि जो वरी कंहिंसां बि कॾहिं कोन विढ़ंदा। सरकार, इन्हनि बेवकूफ़नि खे सम्झाइण ॾाढो ॾुखियो कमु आहे। इन्हनि जो हिकु ई इलाजु आहे। इन्हनि खां जेसीं ताईं ज़मीन न खसींदो न, तेसीं ताईं इहे ॿई होश में कोन ईंदा। जॾहिं इहे बुख मरंदा न, तॾहिं इन ॿिन्हिनि जूं अखियूं खुलंदियूं। अॼु उन्हनि ॿिन्ही जी खल तव्हांजे साम्हूं थो लाहियां ऐं ओसि ताईं उन्हनि मां हथ न कढंदुसि जेसि ताईं हू तव्हांजे पेरनि ते किरी तव्हां खां माफ़ी न वठंदा। छोरनि खे छूट ॾेई ॾेई असुल तूं मथे ते चाढ़े छॾियो आहे। रेस त बाबा होश कोई निकिरी वियो आहे। सफ़ा असली अहिड़ी ॻाल्हि आहे छा खालू? अॼु जेकॾहिं इहे तोरा छोरा न ओता का तो पाण खे खड़ाए हिते न पहुता त पोइ ॿुधाइजांइ। खुदा करे ईअं थिए, बाक़ी मुंहिंजी दिलि नथी वञे। भोतार वटि अहिड़ी लठी कान्हे जेका मुंहिंजे छोरनि खे सुधारे। पर अॼु मां भोतार जी बाबा ॿी अखि ॾिसी आयो आहियां। वञी छोरनि खे उताक ते मोकिले। इन्हनि खे चओ त पुठी खे तेल हणी पोइ भोतार जी उताक ते पहुचनि। अरे अदा, निभागा ईद ते बि तेल कोन हणंदा त हिन महिल धूड़ हणंदा तेल। हाणे जल्दी वञी छोरनि खे मोकिलियो उताक ते। ईअं न थिए जे रहिस हिते अची पहुचे। ठीकु आहे, ठीकु आहे, तूं बंगले ते हल, छोकिरा बि पहुची वेंदा। खाइण त ॾिसी न कीअं था खाइनि। ओदा रबन जे तेल खणी आयो हां। वो भला हाणे मुंहिंजी पुठी खण। वेड़ आज ठयो ई पहिरियां मां खट ते वेठो आ, पहिरियां मुंहिंजी पुठी खण। अरे वाला कमीज़ मत कर। एड़न कमन करण जो वड्डो लाचार अथव। अम्मा, एड़ियूं मालूम मुड़सन ते ईंदियूं आहिनि, मुड़सन ते। रुगो सखणो तेल हणण सां कमु कोन थींदो। इन में थोरी हेड बि मिलायो जेका सूर खे धक हणे। बाबा हेड तेल पोइ हणंदासीं। हाणे फिलहाल उस बासण पा कहीं था त जीअं लठा असर न करे। उते आओ उस बासण पा थिया न। हले मूंखे हाणे तेल। हां अरे ॿुध ॻाल्हि त ॿुध। मां सम्झां त मत जेको आहे तेरे छोरे जेकी आहे तेरे खे ऐश्वर्य खे तव्हां न ॾिनी हुजे त पोइ। खालू ॿार तव्हांजे इंतज़ार में बीठो आहे, चए थो जल्दी छोरनि खे ॿाहिरि मोकिल। जाई हा हा जाई कि तेरे सौ क्षमा निकिरी हिते न अचे पहुचे। हां ओदा थोड़ो तेल जो सवाइ मटकड़ो जाए जीअं रगुन में लही वञे। दिल जा कर। समझा थी सावण त छोरनि जा बि काट हिते उधड़ वेंदा। सही थी चई। अम्मा, मुंहिंजा शीं भाइर आहिनि। शीं रईस जी मार हिननि ते कहिड़ो असर कंदी? हा दी, असांजो रईस त असांजे पुट ॾींहुं ख़ारिज बि कोन लाहे सघंदो। ओ अब्बा, कुझु होश खां कमु वठो। जे सुभाणे रईस कावड़ में अची वञी असां खां खसे वठे पोइ। ओ मां, रोज़ी मुंहिंजे रब जे हथ में आ। रईस जेकर ज़मीन खसींदो त असां बुख तरी मरी वेंदासीं। हा ना? हा वाह दा वाह। उतो हाय अबे तेल ई हेड त गरम करे छॾाए। अरे चरियो छो जा ये हाणे हेॾो तेल आयो माए। हेड तेल पोइ छा कंदे? पुट मोटी अचूं तो पोइ तो खां मां पुछंदुसि। हलो क़ुरान हले अब दुआ। अरे हलो 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 कम कयो अथव दुआ। तो भाई छा तो मुझे बछड़े जो हशर कयो थन। अबा तू उल्को कर ही ना। पिणे वियो आहे फैसले जे लाइ राइस वटि। चए पियो रब ने राणे खे त कॾहिं माफ़ बि कोन कंदुसि। निधण को ना है मुझे बछड़ो जो ही अशर कयो तन। बाबा चई वियो आ त रबन ऐं राणे सां अहिड़ो अशर कराईंदम जो आईंदा कंहिंजे साम्हूं बीहंदा बि न। बाबा खे दान न ॾियण घुर्जे आ। हिन बेइज्जती जो प्लान मां पाणे वठंदुसि। छॾ बाबा हे ॾीन तू उन्हनि सां पुॼी सघंदे कॾहिं बि न। ओठे वारा ई उन्हनि खां लहराईंदा आहिनि, पाण ग़रीब उन्हनि सां छा पुॼंदासीं। अमा रबन ऐं राणे जो हिन दिल ते धक लिखियल आहे, दिल ते। उहे धक छुटंदा कोन अमा, नासूर बणिजी वेंदा नासूर। अदा
इन ॻाल्हि खे दरगुज़र करे छॾ। इन्हनि निभागनि खे पाणी बाबा ऐं रेस मुंहुं ॾींदो। ॿीहर जे करे हो तुंहिंजे साम्हूं अचनि त तूं वाट मटाए छॾिजां। लाचार थोड़े आ जो तूं उन्हनि निभागनि जे मुंहुं चढ़ी। अरे अब्बा तोखे त ख़बर आहे न सॼो ॻोठ उन्हनि मां रंजाए, को अचेनि वञेनि बि कोन थो, को अध ते ई कोन थो पुछेनि। असीं उन्हनि खे छा पुछंदासीं? बसि असांजो सब्र सुठो आहे, अलाह वटि असांजी दां आहे, उहो ई असांजी शरह कंदो। अम्मा हिन बेइज्जती जो पलांद मुंहिंजे दिलि में आहे, दिलि में। हिननि खां अहिड़ो बेइज्जती जो पलांद वठंदुसि जो दुनिया ॾिसंदी, दुनिया। सलाम बता वालेकुम सलाम। लगे तो बहुत थक जी पियो आहे, सजा पूरी थी वई अथई। हो हलो हा जान छा उता हलो वीरो काॾे था वञो? घर था वञो रईस। अञा तव्हांजी सज़ा पूरी न आहे थी। सजा पूरी न थी त रईस पोइ असां हाज़िर आहियूं। बोतार अब तव्हां वॾा आहियो, अब्बा आहियो, भली पुटी तां खल लाहे छॾियो। तव्हां खां कहिड़ो इनकार आहे बा? आख़िर तव्हां सुधरंदो कॾहिं? रईस जेकॾहिं हिन ॻोठ में अब्बास जहिड़ा बेगैरत बेहया छोकिरा ज़िंदा हूंदा न पोइ असांजो सुधरण महल थी। हा रब न साफ़ साफ़ ॿुधाए त आख़िर थियो छा आहे? बोतार बाबा ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं कमदार वारी माई बाई खे अबो सावण खान वञी चए त मूंसां यारी रख त पोइ ज़बान संभाले ॻाल्हाए कमीना। बस कर बेगैरत इंसान, बस कर, बस कर। ओ रब्बन मथा तो हथ लाइ बस कर। हा बोतार वॾा ओॾे कमदार जा दोॾा निकिरी आया अथई। बाक़ी अदा खे कुटियो था न ॼण भित खे था कुटियो, असर कोन थींदुसि। रईस तूं असांजो अबो आहे, खण बंदूक ऐं असांजो सीनो बलून करे छॾ। ही सीनो तुंहिंजे लाइ हाज़ुर आहे ऐं असांजो खून बि तोखे बख़्श हूंदो। पर अहिड़ा बेगैरत इंसान रब्बनि मथां हथ खणनि त रब्बनि हुननि जी मुठी न मरोड़े छॾे। बस बस बस। सरकार थोड़ो होश मां कम वठो, असुल हकीकत ॼाणण जी कोशिश कयो त आख़िर मामलो छा आहे। जेकॾहिं को गैरत जो मामलो आहे ते छोकिरा मरी वेंदा पर मुड़ंदा कोन। बोतार साईं हिन कमदार वारो छोरो सॼो ॾींहुं ॻोठ में मोबाइल कयूं लूसी कुतनि वांगुरु घुमंदो थो वठे ऐं ॻोठ जे न्याणियुनि खे चवंदो थो वठे त मूंसां यारी रखो, पैसा बि ॾींदोसांव ऐं मोबाइल बि वठी ॾींदोसांव। इहा आछ असांजी भेण सां बि कयईं ऐं असांजी भेण बूथ वारो मोचड़ो ठोकईंसि ऐं असां वारी भेण अहिड़नि लूसियुनि छोरनि खे चङी तरह सुञाणे असांखे अची दां ॾिनई। इन जे करे थोरो सम्झायोसींसि। बसि इहा ई असांजी ग़लती आहे। उतार बाबा इहो त शुक्र करे ही कमदार त हिन जो छोरो अञा ज़िंदा आहे। असांजी भेण खे त चए त मूंसां यारी रख। छा असां बेगैरत आहियूं? असां बि त ॻोठ में घुमंदा फिरंदा वठूं था, सॼो ॾींहुं घिटियुनि में अचूं वञूं था। कॾहिं असां कंहिंजी इज़त में अख विधी आहे? कमदार वारो छोरो समाणियो आहे त ॻोठ जी न्याणियुनि में बुरी नज़र थो विझे। असां त थोरो घणो सबक सेखारे मामले खे दरगुज़र कयो, पर ॻाल्हि खे त हिन कमदार वधायो आहे। ॿीहर रईस जी भेण त छा, पर जेकॾहिं ॻोठ जी कंहिं बि न्याणी इन छोरे जी दां कई त पोइ कमदार खे उन छोरे जी लाश हथ कोन ईंदसि।
अच्छा दा मां लाइ तो घर हलूं अदी त पहिरां सां हेड तेल गरम करे छॾी हुई हाली टकोर कराई त का निंड अचे रात जो छा थियो अदा मज़ो न थियो अदा मज़ो न थियो मूं त इहो सोचियो त रेस जी उतां खां रब्बू ऐं राणो पाण खे खणाए वेंदा पर उहे त ईअं पिया वञनि ॼणो रेस उन्हनि जी पुठीअ मां ख़ारश ई न लाथी आहे ॿई निर्जा आहिनि पात्रनि जा पक्का आहिनि रेस जेकॾहिं लेथड़ाए बेस्तो कयो हूंदो न मोचड़ा आया हूंदा रेस पोइ बि नक जा पक्का अथई न अदा न उन्हनि खे अहिड़ी मार ई न मिली न त हलण में ज़ाहिर थिए आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ पक सम्झ त कमतार जो छोरो ॾोही आहे तॾहिं त रेस रपन ऐं राणे मथां रिआयत करियो ईअं बि थी सघे थो अदा वॾा कमदार वारो छोरो बि उथियल आहे थोरो किथे घणो तो हवान में उॾे अदा छोरे खे आसरो आहे त कमदार जो पुटु आहियां रेस मूंखे डीएसपी नौकरी वठी ॾींदो बोले डीएसपी अॼुकल्ह नौकरियूं मिलनि किथे थियूं रेस जेकॾहिं चाहे वधि में वधि खणी पटियाले जी नौकरी वठी ॾेई सघे थो अदा वॾा हाणे इहा जांच करणी आहे त अब्बास जी रब ने राणे इहा हालत छो कई चाचा केॾा निकिरी पिया आहियो अब हालार पुट वञा पियो शहर कुछ पैसा मिलिया सोचम त घर लाइ कुछ वखर वठी वञा पुट चाचा साईं ॿियो कुछ ॿुधायो कीअं पियो वक़्तु गुज़रे बस पुट छा ॿुधाई तोखे बाबा हिकिड़ी दाह ॾिनी आहे मूंखे जे हिते न मिली आहे त मां तुंहिंजी औताक ते पहुची वञा पुट दाह कंहिंजी दाह खणी आया आहियो बाबा इहो मूं वारो छोरो गुलाम ॾाढो तंग कयो अथई जॾहिं त निभागे असांखां खाइण पीअण हर शइ अलॻि करे छॾी आहे बाबा उहो बि इहो निभागो मां ऐं पीउ मथां हुकुम हलाइण नथो छॾे बाबा चाचा साईं हिन तोवारे पुट ग़ुलाम खे मूं 2-3 भेरा पहिरीं बि प्यार में सम्झायो आहे पर नथो सम्झे तव्हां हुकुम कयो ऐं इजाज़त ॾियो हिन पात्रनि सां कुटियांसि मन सुधरी पए बाबा तूं हीअं कर हुनखे प्यार ऐं मोहबत सां सम्झाए मतां निभागे जी दिलि में असां लाइ कुझु रहम पए बाबा ख़बर नथी पए त इहो निभागो असांजो दुश्मन छो बणियो आहे इहा जेका ज़ाल अथसि चंडी हिनजे चवण ते अची सॼो ॾींहुं मासूम भेण खे बसि कुटींदो थो रहे निभागो हाणे तूं ई ॿुधायां त थकिजी पियो आहियां बाबा निभागे खे सम्झाए हाणे छोरे जो कजे त छा कजे अबा ठीकु आहे चाचा साईं जेको हुकुम तव्हांजो मां इन ग़ुलाम खे पाण सम्झाईंदोमांसि ख़ुदा कंदो त सम्झी वेंदो ऐं सुधरी वेंदो जेकॾहिं लठ ई चठ खां पोइ बि नथो सम्झे त पोइ चाचा साईं पादरनि खां सवाइ इहो छोरो न सुधरंदो पादर खाईंदो मुंहिंजे हथां भला ई मानींदुसि बाबा बेगैरत बेशरम बेहया छा मां तोखे इन ॾींहं लाइ तालीम ॾियारी इहा हुई मुंहिंजी तरबियत जो तूं ॻोठ जी न्याणियुनि में अखियूं विझी ऐं उन्हनि खे यारी रखण लाइ चवीं ॿुधी न पोइ मरी अड़े इहो कुधो कमु करण खां पहिरियां तुंहिंजे घर में बि जवान हिकु ख़ूबसूरत भेण घर में मौजूद आहे वो शख्स अगर तुझी हिन न्याणीअ में अखियूं विझे त तोते छा गुज़रंदी पर थियो छा आहे इहो पुछ त छा न थियो आ रब ने राणो भली चरिया छो न हुजनि पर कॾहिं बि रईस वटि हुननि जी दाह इन हवाले सां न आई आहे त हुननि ॻोठ जी न्याणियुनि में अखियूं विधियूं आहिनि ॻोठ जी न्याणियुनि में बुरी नज़र विझंदड़ रईस कमाल खान जो हशर तोखे यादि कोन्हे चोरा पोइ तूं हुन मां सबक न सिखियो इहो त शुक्र कर जो रईस तोखे उहा सज़ा न ॾिनी
तुंहिंजी जाइ ते रईस हुन ॿिन्हिनि ग़रीबनि खे मार ॾेई असुल साणो करे छॾियो। पर रबन ऐं राणो तोसां न विढ़नि हा, सिधो वञी रईस खे दहा ॾियनि हा त तुंहिंजो कारो मुंहुं हुजे हा। तुंहिंजे करे मुंहिंजी बेइज़ती थी आहे रईस वटि। ख़बर थी मूंसां छा थियो आहे? बुढ़ी मर कमदार, बुढ़ी मर के किने पानी जे दुबे में। असां वॾनि ऐं वॾनि तां सिर कुर्बान कंदा आहियूं, पंहिंजनि ऐं परावनि जी इज़त जा रखवाला आहियूं। ऐं तुंहिंजो छोरो वते तो परावनि नंगनि में हथ विझंदो, तकड़ करे जेका रबन ऐं राणे खे मार ॾिनी न, असुल में उन मार जो हक़दार तुंहिंजो छोरो हो। जेकॾहिं रबन वारा तुंहिंजे छोरे सां न विढ़ंदा ऐं मूंॾे दाह खणी अचनि हा न, मूंखे कसम आहे रब पाक जी ज़ात जो, तुंहिंजे छोरे जी खल मां बूट ठाराए ऐं पाण पायां हा ऐं उनजे नंगे जिस्म खे ॻोठ जे चौराहे ते ओस ताईं टंगराए छॾियां हा, जेसि ताईं उनजे मास खे काम पटे पटे न खाइनि हा। मां चवां थो हाणे डर मुंहिंजे अखियुनि अॻियां, डर त किथे मरी न पवी। ज़हर ज़िंदगिया, ज़हर ज़िंदगिया, ज़हर ज़िंदगिया, ज़हर ज़िंदगिया, ज़हर ज़िंदगिया। आई चवंदा दिया ये रईस जेके न ये कुकुड़ कबाब खाई खाई गरा थी पियो न। मार पवे ने रईस के। बस उथी उथी टेलणे। अब्बा 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 सावण अम्मा खैरा मरिया थी। छोरी तो त चयो त मुंहिंजा ॿाहिरि शींहं आहिनि ऐं रेस हिननि जे पुत जी ख़ारिश बि कोन लाहे सघंदो, पर ही त मींहं में भेगल कुकड़ जीअं हिते अचे पुता। बाबा अभी सही थी चई, रईस असांजी पुठीअ जी ख़ारिश बि न हिलाती ऐं मिड़ई ॿ टे रोंढूं हणी मोकिल ॾेई छॾी। अब्बा अबे रब जी पुठी मां ख़ारिश कथा इहे बि मालिक जा करम आहिनि जो एतिरे में ख़ैर थी वियो। इहो वरी छोरनि खां पुछ त उते ख़ैर थी वियो या अञा दिलि में कुझु ॿियो रिथियूं था वरतनि। बाबा जेकॾहिं इहो छोरो अब्बास सुधरियो त पोइ ख़ैर सम्झ, जेकॾहिं न पोइ सम्झ त सॻे खे अॻिते सोरणो पवंदो। हा